أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وواعدنا موسى 30 ليلة وأتممناها ب10 فتم ميقات ربه 40 ليلة. وقال موسى لأخيه هارون اخلفني في قومي وأصلح ولا تتبع سبيل المفسدين. ولما جاء موسى لميقاتنا وكلمه ربه قال رب أرني أنظر إليك. قال لن تراني ولكن انظر إلى الجبل فإن استقر مكانه فسوف تراني. فلما تجلى ربه للجبل جعله دكا وخر موسى صعيقا. فلما أفاق قال سبحانك تبت إليك وأنا أول المؤمنين. قال يا موسى إني اصطفيتك على الناس برسالاتي وبكلامي فخذ ما آتيتك وكن من الشاكرين. وكتبنا له في الألواح من كل شيء موعظة وتفصيلا لكل شيء فخذها بقوة وأمر قومك يأخذوا بأحسنها سأريكم دار الفاسقين. سأصرف عن آياتي الذين يتكبرون في الأرض بغير الحق وإن يروا كل آية لا يؤمنوا بها وإن يروا سبيل الرشد لا يتخذوه سبيلا وإن يروا سبيل الغي يتخذوه سبيلا. ذلك بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين. والذين كذبوا بآياتنا ولقاء الآخرة حبطت أعمالهم هل يجزون إلا ما كانوا يعملون. صدق الله العظيم. ऐं वाइदो कयोसूं या अंजाम ॾिनोसूं मूसा अलैहिस्सलाम खे 30 रातिनि जो ऐं पूरो कयोसूं उन्हनि खे 10 सां पोइ पूरो थियो उन जे रब जे वाइदे जो वक़्तु 40 रातिनि सां ऐं चयो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ हारून अलैहिस्सलाम खे ख़लीफ़ो थी मुंहिंजो पुठियां संभाल तूं मुंहिंजे क़ौम में ऐं इस्लाह कर सुधारो आण ऐं न ताबेदारी कजां फ़साद कंदड़नि जे रस्ते जी। गुज़र आयो मूसा अलैहिस्सलाम असांजे वाइदे ते ऐं ॻाल्हायो उन सां उन जे रब चई रब मुंहिंजा ॾेखार मूंखे त ॾिसां मां तुंहिंजे तरफ़। फरमाई त हरगिज़ न ॾिसी सघंदे मूंखे पर ॾिस तूं जबल जे तरफ़ जेकॾहिं बीह रहे पंहिंजी जॻह ते पोइ अनक़रीब ॾिसी सघंदे तूं मूंखे
पोइ जॾहिं तजली ज़ाहिर कई उनजे रब, ॾेखारी ॾिनी उनजे रब जबल जे लाइ, त कयईं उनखे भोरा भोरा ऐं किरी पियो मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी करे। पोइ जॾहिं होशियारु थियो चयईं त पाक आहे तुंहिंजी ज़ात, तौबा कई मां तुंहिंजे तरफ़, ऐं मां मोमिननि मां पहिरियों मोमिन आहियां। चयो मूसा अलैहिस्सलाम बेशक, चयईं ए मूसा अलैहिस्सलाम बेशक मां चूंडियो आहे तोखे माण्हुनि ते पंहिंजे पैगामनि सां ऐं पंहिंजे कलाम सां, पंहिंजे ॻाल्हाइण सां। पोइ वठि जेको ॾिनो आहे मां तोखे, ऐं हुज तूं शुक्रगुज़ारनि मां, शुकुर कंदड़नि मां। ऐं लिखियोसीं असां इन जे लाइ पटियुनि में हर शइ नसीहत जे तौर ते ऐं खुलियल तफ़सील बयानु थियल हर शइ जे लाइ। पोइ वठि तूं इन्हीअ खे मज़बूतीअ सां ऐं हुकुम कर तूं पंहिंजे क़ौम खे त वठनि उनजे सुहिणनि ॻाल्हियुनि खे। अनक़रीब ॾेखारींदुमि मां तव्हांखे ॾोहारियुनि जो घर, ऐं अनक़रीब फेरे छॾींदुमि मां पंहिंजे आयतुनि खां उन्हनि माण्हुनि खे जेके वॾाई कनि था ज़मीन में नाहक सां, ऐं जेकॾहिं ॾिसंदा हर निशानी त बि ईमान न आणींदा उन्हनि ते, ऐं जेकॾहिं ॾिसंदा हिदायत वारे रस्ते खे त न वठंदा उनखे रस्तो बणाए करे, ऐं जेकॾहिं ॾिसंदा गुमराही वारे रस्ते खे त वठंदा उनखे रस्तो बणाए करे। इहो इन जे करे त बेशक इन्हनि कूड़ो कयो असांजे आयतुनि खे ऐं हुया इन्हनि खां गाफ़िल। ऐं जिन कूड़ो कयो असांजे आयतुनि खे ऐं आख़िरत जे मुलाक़ात खे, चट थी विया अमल इन्हनि जा, न बदिलो ॾिना वेंदा मगर जेके अमल कंदा हुया। सूरतुल आराफ जो 16 रुकू, 9 सिपारे जो 6 रुकू, आयत नंबर 141 का आयत नंबर 147 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत कईसीं ऐं उनजो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 4 सफ़ो नंबर 56 खां इख़्तिसार सां हिन रीत आहे त अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम ऐं बनी इसराइल जो वाक़ियो बयानु फ़रमायो ऐं ग़र्क़ फ़िरौन ऐं बनी इसराइल जे मुतमइन थियण खां पोइ पेश आयो त बनी इसराइलिन हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे दरख़्वास्त कई, हाणे असां मुतमइन आहियूं, हाणे असांखे कोई किताब ऐं शरीयत मिले त असां बेफ़िक्री सां उन ते अमल कयूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ कई। पोइ अल्लाह ताला वाइदो वरितुसि। वाइदे जी हक़ीक़त इहा आहे त कंहिंखे नफ़े पहुचाइण खां पहिरियों उनजो इज़हार करणु, असां तव्हांजे लाइ फलाणो कमु कंदासीं। इन मौक़े ते अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम ते पंहिंजो कलाम नाज़िल करण जो वाइदो फ़रमायो ऐं उनजे लाइ शर्त इहो लॻाईंसि त 3 रातियूं कोहे तूर ते, माना तूर जबल ते इतिकाफ़ कर ऐं अल्लाह जे ज़िक्र में गुज़ार। ऐं पोइ इन 3 रातियुनि ते ऐं 10 रातियुनि जो अञा अल्लाह ताला इज़ाफ़ो फ़रमाए 40 रातियूं फ़रमायूं। पोइ जॾहिं अल्लाह ताला खे मंज़ूर इहो त इतिकाफ़ 40 रातियुनि जो करायो वञे, पहिरियों 30 ऐं बाद में 10 जो इज़ाफ़ो करे 40 करण में छा हिकमत हुई? पहिरियों ई 40 रातियुनि जे इतिकाफ़ जो हुकुम ॾेई छॾे हा त छा हर्ज हुयो? सो अल्लाह ताला जो हिकमतुनि जे अहातो त कोई नथो करे सघे। बाज़ हिकमतूं उलमा बयानु फ़रमायूं आहिनि
तफ़सीर रूहुल मानी में रूहुल बयान में आहे त इन में हिकिड़ी हिकमत इहा आहे त तदरीज ऐं आहिस्तगी सां कोई कमु कंहिं जे ज़िमे लॻायो वेंदो त पहिरियों ई उहो आहिस्ता आहिस्ता उहो कमु करे सघंदो, पर जेकर अकां ते पहिरियों ई घणो कमु रखिबो त उहो कमु न करे सघंदो। तंहिंजे करे अलाह ताला पहिरियों उनखे महीनो 30 रातियूं पोइ वरी 10 रातियुनि जो इज़ाफ़ो। तफ़सीर कुर्तुबी में इन तिर्ज़ में हुकाम उलुल अमर खे इन जी तालीम ॾिनी आहे जेकॾहिं कंहिं खे कोई कमु हिकु मुअय्यन वक़्त में पूरे करण जो हुकुम ॾिनो वञे ऐं उन मुअय्यन मियाद में उहो पूरो न करे सघे त उनखे मज़ीद मोहलत ॾिनी वञे। जीअं मूसा अलैहिस्सलाम सां वाक़ियो पेश आयो त 30 रातियूं पूरे करण खां पोइ वरी अलाह ताला उनखे फ़रमायो त 10 रातियूं ॿियूं, पोइ 40 रातियूं उन ते मुक़ररु थियूं। 3 रातियुनि जे इत्काफ़ में मूसा अलैहिस्सलाम हस्ब क़ाइदे 3 रोज़ा बि मुसलसल रखिया, विच में इफ़्तार न कई। 3 रोज़ो पूरे करण खां पोइ इफ़्तार करे मुक़ररु मक़ाम तूर ते हाज़िर थियो। अल्लाह ताला जे तरफ़ां इरशाद थियो त रोज़ेदार जे वात जी जेका हिकु ख़ासि क़िस्म जी बू पैदा थिए थी उहा अल्लाह ताला खे पसंदि आहे ऐं तव्हां इफ़्तार करे मिसवाक करे उन बू खे ज़ाइल करे छॾियो आहे। इन जे लाइ वधीक 10 रोज़ा बि रखो ऐं 10 रातियूं इत्काफ़ बि कयो। बाज़ रिवायत में अचे थो त 30 रोज़नि खां पोइ मूसा अलैहिस्सलाम मिसवाक कयो, जंहिंजे ज़रिए सां उहा राइहा रोज़ा ज़ाइल थी वई। उन मां इन ॻाल्हि ते इस्तदलाल नथो थी सघे त रोज़ेदार जे लाइ मिसवाक करणु मकरूह या ममनू आहे। मकरूह ममनू न आहे, बल्कि अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम इहो त रोज़े जी हालत में जेको आहे उनजे बू पैदा थी अल्लाह वटि पसंदीदा शइ हुई। इन रिवायत मां इहो बि मालूम थिए थो त इबादात में जेके आहिनि अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात ऐं शराइ में तारीख़ जो हिसाब राति खां शुरू थींदो आहे, छो त उन में 3 ॾींहंनि जे बजाए 3 रातियुनि जो ज़िक्र फ़रमायो वियो आहे। माना इबादतुनि में कमरी महीननि जो एतबार हूंदो आहे। तव्हां ॾिसंदो रमज़ान जी इख़्तिताम उनजी शुरूआत इस्लामी कमरी महीने सां थींदी आहे, अंग्रेज़ी महीने सां न थींदी आहे। बाक़ी जेके मामलात हिसाब किताब आहिनि उन्हनि खे जेकॾहिं कोई शमसी महीननि जे एतबार सां करे, माना जंहिंखे असां अॼुकल्ह अंग्रेज़ी महीना था चऊं, करे त करे सघिजे थो। हिसाब शम्स लिल मनाफ़ि व हिसाबुल क़मर लिल मनासिक, सिज वारो हिसाब दुनियावी मुनाफ़े जे लाइ ऐं चंड वारो हिसाब अदा इबादात जे लाइ। माना जंहिंखे असां अॼुकल्ह इस्लामी तारीख़ या सिंधी तारीख़ या अंग्रेज़ी तारीख़ चऊं था, इहो ईअं आहे। ऐं 3 रातियुनि में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला जे तफ़सीर जे मुताबिक़ ज़ुल्क़ादा जूं रातूं हुयूं, पोइ उन ते 10 रातूं ज़ुल्हज जूं वधायूं हुयूं। इन मां मालूम थियो त तौरात जो अतियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे यौमन नहर ईद उल उज़हा जे ॾींहुं मिलियो तौरात, त इहे ईअं थियो। ॿियो इन मां इस्लाह नफ़्स में 40 ॾींहं रातियुनि खे ख़ासि दख़ल आहे। इन आयत में इशारो आहे त 40 रातियुनि खे बातिनी हालात जे इस्लाह में कोई ख़ासि दख़ल आहे। जीअं हिकिड़ी हदीस में आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, जेको माण्हू 40 ॾींहं इख़लास सां अल्लाह जी इबादत करे त अल्लाह ताला उनजे दिलि मां हिकमत जा चश्मा जारी फ़रमाईंदो आहे। इहो रूहुल बयान में आहे। तंहिंजे करे चिल्लो या 40 ॾींहं को ख़ासि अमल करणु इबादत जो, उन सां माण्हू जे दिलि मां हिकमत जा चश्मा पैदा थी पवंदा आहिनि। ऐं इन मां इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ो इहो उसूल मुक़ररु थियो त आहिस्तगी सां तदरीज सां कमनि खे कजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं वियो
30 रातियूं या 40 रातियूं कोहे तूर ते पोयों पंहिंजो ख़लीफ़ो बणाए वियो हज़रत हारून अलैहिस्सलाम खे ऐं उनखे 2 हिदायतूं कई त अस्लिह इस्लाह कजां सुधारो आणिजां उन्हनि जी इस्लाह कंदो रहिजां वला तत्तबि सबील मुफ़्सिदीन फ़सादिन जी ॾोहारियुनि जी ऐं इन्हनि जे रस्ते जी ताबेदारी न कजां। हज़रत हारून अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो त सामरी जेको पोइते हलण वारनि मां हुयो त उन गाबे जी बुत परस्ती शुरू कई ऐं उन्हनि खे हज़रत हारून अलैहिस्सलाम दड़का ॾिना सम्झायो पर उन्हनि हज़रत हारून अलैहिस्सलाम जी का बि ॻाल्हि न ॿुधी ऐं सामरी जे कढ लॻी पिया। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो त मूसा अलैहिस्सलाम जा जॾहिं इहो वक़्तु पूरो थियो पोइ कल्लमहू रब्बहू रब साईं उन सां ॻाल्हायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां। पोइ रब साईं खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम दरख़्वास्त कई अरिनी अंज़ुर इलैक मूंखे पंहिंजो पाण तूं ॾेखार दीदार करा त मां तोखे ॾिसां दीदार कयां। पोइ अल्लाह ताला जवाब में फरमाए लन तरानी तूं नथो ॾिसी सघे वलाकिन इंज़ुर इलल जबल पर तूं जबल खे ॾिस। इन में रुयत नामुमकिन आहे मगर मुखातब हालत मौजूदा में उनखे बर्दाश्त नथो करे सघे। अल्लाह जो दीदार नामुमकिन न आहे पर अॻियो जेको दीदार करण वारो आहे उन जी उहा कैफ़ियत बर्दाश्त जोगी न हुई। कॾहिं कॾहिं माण्हू जी हालत इहा हूंदी आहे त का शइ माण्हू कंहिं एज जे अहिड़े स्टेज ते हूंदो आहे जो उन खे बर्दाश्त न थी सघंदी आहे। जीअं तव्हां जवान ऐं पोड़े जो मिसाल वठो त पोड़े में उहा बर्दाश्त न हूंदी जवान में जेका बर्दाश्त हूंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमाए लन तरानी तूं रुयत नथो करे सघे ॾिसी नथो सघे हाणे जेका तुंहिंजी मौजूदा कैफ़ियत आहे कंडीशन आहे उन्ही में तूं नथो ॾिसी सघे। इन मां बाक़ी इहो साबित आहे त अल्लाह ताला जो दीदार दुनिया में बि अक़लन मुमकिन आहे मगर इन आयत मां उनजो मनउ हुजणु मुमतनिल वक़ू हुजण बि साबित थी वियो ऐं इहो मज़हब बि जमहूर अहले सुन्नत जो आहे त दुनिया में अल्लाह ताला जी रुयत अक़लन मुमकिन आहे मगर शरअन मुमतना आहे। जीअं हदीस मुस्लिम में आहे त लन यरा अहदु मिनकुम रब्बहु हत्ता यमूत तव्हां मां कोई शख़्स मरण खां पहिरियों पंहिंजे रब खे नथो ॾिसी सघे छो त उन जे अंदरि उहा कैफ़ियत ऐं उहा ज़िंदगी उहा न आहे। अल्लाह ताला फरमायसि ॾिस जबल जे तरफ़ पोइ जबल ते अल्लाह ताला तजली विधी थोरी तजली जे लाइ ईअं आहे त इमाम अहमद तिरमिज़ी हाकिम रिवायत अनस रज़ियल्लाहु ताला नकुल कया उन जी सनद खे तिरमिज़ी ऐं हाकिम सही करार ॾिनो आहे। नबी साहब इन आयत जी तिलावत फरमाए करे हथ जी नंढी आंगुर खिंसर जे मथे हिसे खे अंगूठो रखी करे इशारो फरमाए अल्लाह ताला जे नूर जो सिर्फ़ु एतिरो हिसो ज़ाहिर कयो जंहिं सां जबल जा टुकड़ा उॾी विया। हीअ नबी साहब पंहिंजे आंगुर खे मथियों जो आंगुर हिन आंगुर जो खिंसर खे चए हीअ वठी सईजन फरमाए त हेतिरो अल्लाह ताला नूर खे ज़ाहिर कयो जंहिं सां जबल जा जेको आहे उॾी विया जबल जा हिसा टुकड़ा थी विया। इहो ज़रूरी आहे त सॼे जबल जा टुकड़ा थी विया आहिनि पोइ एतिरी तजली खे जबल बि बर्दाश्त न करे सघियो। मूसा अलैहिस्सलाम बिला वास्ता अल्लाह सां कलाम फरमायो उन कलाम में हिकु त जेको अवल एताए नबूअत जो वक़्तु हुयो ॿियो कलाम जेको एताए तौरात जो वक़्तु हुयो जंहिंजो ज़िक्र इन आयत में आहे। आयत जे अल्फाज़ मां साबित थिए थो त इन ॿिए कलाम खे बनिस्बत पहिरें जे मज़ीद ख़ुसूसियत हासिल हुई जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह ताला कलाम फरमायो। अॼु एसिताणी पढ़ियोसीं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे इन खां अॻिते जेके आयात आहिनि उन्हनि जो तफ़सीर ऐं तर्जुमो पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतु व फ़िल आख़िरति हसनतु व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला ख़ैर ख़ल्क़िही अला आलिहि व सहाबिहि ज़ुर्रिय्यति अल बैति अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।